शहर बचाओ, कोई शहर बचाओ, कोई शहर बचाओ, कोई शहर बचाओ। गुरु धारा बंद करो, सीना दोरी बंद करो, मारा मारी बंद करो, चोर बचाओ, बंद करो। तारीख शाम जो 6:30 बजे जोई शहर में एक अलग नजब शाह मकान तां फुरती है जेके अध कलाक झेड़ो थियो आहे गोलियूं वॼूं हुआ अञा ताईं पुलिस जांच न वरितो आहे कंहिंखे बि अञा ताईं का शइ रिकवरी न थी आहे उन ख़िलाफ़ असांजो अॻे जुमे ते बि एहतिजाज वरी एहतिजाज आहे हिन एहतिजाज खां पोइ मां हिते मरण घड़ी ताईं प्रेस क्लब जे अॻियां बुख हड़ताल ते वेंदुसि ओसी ताईं न उथंदुसि जेसि ताईं इहा रिकवरी न थींदियूं ओसी ताईं मुंहिंजी बुख हड़ताल जारी रहंदी न त ओसी ताईं मां बुख हड़ताल तां न उथंदुसि जेसि ताईं इहे रिकवरी न थींदियूं मुजरिम गिरफ़्तार न थींदा ओसी ताईं मां बुख हड़ताल तां न उथंदुसि। तव्हांखे पाण खे ख़बर आहे जोई शहर हिकु अमन जो शहर हो कंहिं महिल हेतिरी फुर थी वई आहे जो ॾींहुं राति सेक मोटर इहे गाॾियूं इहे ॿी फुर सरेआम असां इहा ॻाल्हि सम्झ में कान थी अचे एसे छो करे छा थो जोई शहर में 15 ॾींहं अॻु में कामेड असगर जे पुट खे सेकर मोटर सरेआम नजर शाह जे मकान खां फुर करे विया मोबाइल पैसा सीधी सेकर मोटर ॿाहिरि मारनि असांखे एसे छो खे करे वापसि ॾिनी वञे पर एसे छो पंहिंजे बंगलनि में आराम कनि पिया था जोई शहर खे उन्हनि खे तबाह करिणो आहे छा लॻो इहो आहे त असांखे गाॾी रुपए ते ॾिनी वञे गाॾी मोबाइल ऐं असां जेके पैसा आहे न त असां बुख हड़ताल ते वेंदासीं अॼु 50 माण्हू आहे सुभाणे असां 500 माण्हू करे ते वेंदासीं असांखे गाॾी खपे पाण। जीअं तव्हां सभिनी खे ख़बर आहे जोई शहर में अमुन जो पखी जेको आहे उहो उॾामी वियो आहे हीअ बदमनी जेका आहे तमामु उरूज ते चढ़ी वई आहे दासी समाज जी जेके माण्हू हितां जा MLA MP थी आहे उहे बि ख़ामोश लॻा पिया आहिनि ख़बर न आहे त उहे आहिनि या न बि आहिनि उन खां अलावा शहर में जेको अमन अमान जी सूरत हाल पहिरां अमन अमान हो जीअं ई असांजो नओं ताज़ो जेको SSP आहे जेको पीरज़ादो आहे उन खां बाद SHO जोई जेको आहे बदली थी आहे लुंड जी उन खां बाद जेको ॿियो जेको SHO आहे बदमनी तमामु उरूज ते चढ़ी विया थी सघे थो इन जा पथारीदार माण्हू हुजनि जेके फुरूं ऐं चोरियूं पिया कराइनि असां इहो मुतालबो था कयूं पुरज़ोर मुतालबो था कयूं त अॻे दफ़ा बि असांजो एहतिजाज जेको असां रिकॉर्ड करायोसीं हिन दफ़ा बि असां एहतिजाज कयूं पंहिंजो हिते असां मरण घड़ी ताईं हिते एहतिजाज मुज़ाहिरो कंदासीं जेसिताईं